नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत ईद उल अज़हा जे मोकलनि जो ऐलान करे छॾियो आहे। नाज़रीन, सिंध हुकूमत ईद उल अज़हा जे मौक़े ते 3 ॾींहनि जे लाइ मोकलनि जो नोटिफिकेशन जारी कयो आहे। नोटिफिकेशन मूजिबि सरकारी खातनि जे मुलाज़मनि खे 20 जुलाई खां 22 जुलाई ताईं ईद जूं मोकलूं हूंदियूं। हिकु दफ़ो ॿीहर नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत ईद उल अज़हा जे मोकलुनि जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध हुकूमत ईद उल अज़हा जे मौक़े ते 3 ॾींहनि जे लाइ मोकलनि जो नोटिफिकेशन जारी कयो आहे। नाज़रीन, नोटिफिकेशन मूजिबि सरकारी खातनि जे मुलाज़मनि खे 20 जुलाई खां 22 जुलाई ताईं ईद जूं मोकलूं हूंदियूं। ख़बर अवांखे ॿुधाए रहिया आहियूं नाज़रीन त सिंध हुकूमत ईद उल अज़हा जे मोकलुनि जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध हुकूमत ईद उल अज़हा जे मौक़े ते 3 ॾींहनि जे लाइ मोकलुनि जो नोटिफिकेशन जारी कयो आहे। नोटिफिकेशन मूजिबि सरकारी खातनि जे मुलाज़मनि खे 20 जुलाई खां 22 जुलाई ताईं ईद जूं मोकलूं हूंदियूं।